अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल गुलाम हुसैन जी वॾी अपडेट अची चुकी है, जेका तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों, इनके वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हां खां का बि अपडेट मिस न थी ऐं लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त लगातार मां तव्हांखे अपडेट ॾिनी त मां इहा ई ॻाल्हि कई त ड्रामो गुलाम हुसैन बंदि थी वियो, ख़तमु थी वियो ऐं इन जो आसिरो तव्हां लाहे छॾियो। कल्ह कुझु कमेंट आया असांजे चैनल ते ऐं उहो कमेंट बि मूं पढ़िया ऐं उहो पोइ मूं सोचियो हिकिड़ी अहिड़ी वीडियो ठाहियां जेको इन हिकिड़ी वीडियो में सभई जवाबु ॾेई छॾियां। कमेंट में लिखियलु हुयो, दोस्तनि लिखियो त बाबा जेको आहे खेॾण वारनि जा कान ड्रामा फ्लॉप वञनि था, इन जे लाइ उहे अध में बंदि थियनि था। इन में केतिरी सचाई आहे? इहा ॻाल्हि त दोस्तो सच आहे। वाक़ई गुलाम हुसैन ड्रामे जो आख़िरी किस्तनि में जेको हाणे आयूं हुयूं, इन्हनि में को ख़ासि मज़ो न रहियो हुयो। वाक़ई ड्रामा खेटनि वारनि जा फ्लॉप वञनि था, पर फ्लॉप छो था वञनि? दोस्तों, उन जी हिकु वजह आहे। वजह इहा ई आहे त खेटनि वारनि जा ड्रामा हफ़्ते में हिकु अधु किस्त ईंदी आहे, या जेको फ्लॉप सीरियल हूंदो आहे उनजो 4 किस्तां ईंदियूं आहिनि। सिंध टीवी वारनि जो हफ़्ते में 5 ईंदियूं आहिनि, हिननि जूं 4 ईंदियूं आहिनि। ॿियो त हीअ भला अदाकार नथा खणनि, माना खणनि था सुठा अदाकार, वरी बि मतिलबु कहाणी राइटर वग़ैरह जो हिसाब जो बि मसइलो आहे। राइटर सुठा न आहिनि, डायरेक्टर त पंहिंजी महिनत कंदा आहिनि, लेकिन राइटरनि जो मसइलो आहे। इन जे करे इन्हनि जा ड्रामा फ्लॉप वेंदा आहिनि।